तव्हांखे अंग्रेज़ी त अचे ई थी ऐं सिंधी ॻाल्हाइण जो शौक़ु अथव। So now let's learn to talk in Sindhi. English to Sindhi made easy. Tina, how are you? Tina, तू क्या है? I'm doing good. मैं ठीक आया. What are you doing nowadays? आजकल तू छापे करी. I see a lot of films on internet. मां इंटरनेट ते फिल्मूं थी ॾिसां. Oh, that's really great. Oh, that is सुठो. So, you only watch English films? त तू रुगो अंग्रेज़ी फिल्मूं ॾिसंदी आहीं? Yes, mostly English series. हाँ, मां घणो करे अंग्रेजी सीरीज़ ॾिसंदी आहियां. That is really great. इहो त ॾाढो सुठो. त साथियो, तव्हांखे कीअं लॻो ही वीडियो? वणियो न? त पोइ अॼु ई सब्सक्राइब कयो, सभिनी खे ॿुधायो, सिंधियत फैलायो।